पीपी क़यादत गंबट म्यूनिसिपल चेयरमैन गंबट जे ठलनि दिलासनि खां मायूस थी हथनि पेरनि ऐं साफ़ ॻाल्हाइण खां माज़ूर थियल नौजवान राशिद गोपांग गंबट में सहाफ़िन अॻियां धाईंदे चयो आहे त मौजूदा MC चेयरमैन हाजी अब्दुल लतीफ़ शेख जेको गॾोगॾु पीपी अॻवान गंबट में आहे जंहिं मूं खां कागज़ वठी माज़ूर कोटा में नौकरी ॾियण लाइ चयो ऐं मूंखे इहो बि चयो त अव्हांजो नालो नौकरियुनि वारी लिस्ट में आहे पर इहा हक़ीक़त न हुई। मां संदसि जे बंगले जा चकर काटे थकिजी पियो आहियां। मां माज़ूर ऐं मिसकीन आहियां। पीपी क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं तक जे MP MNA खां पुरज़ोर अपील थो करियां त मां पीपी जो वोटर आहियां। मुंहिंजी माज़ूरी ते रहम करे माज़ूरी कोटा में नौकरी ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।